अरे कैमरा चालू है सचिन जी, कैमरा चालू है। सीमा हैदर ऐं सचिन मीना जी लाइव टीवीअ ते अहिड़ी रोमांटिक हरकत सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। पाकिस्तान मां चइनि ॿारनि समेत भारत वियल सीमा हैदर ऐं संदसि भारतीय मुड़ुसु सचिन मीना हिक टीवी खे इंटरव्यू ॾियण लाइ लाइव ईंदा आहिनि त उते ॿिन्ही जी वेझड़ाईअ जी वीडियो लाइव रिकॉर्ड ते अची वेंदी आहे। सचिन मीना मुबैना तौर ते इन ॻाल्हि खां बेख़बर हूंदो आहे त कैमरा खुलियल आहे ऐं इहे मंज़र लाइव हली रहिया आहिनि। सचिन जी अहिड़ी हरकत ते टीवी मेज़बान जो चवणु हो त सचिन कैमरा चालू आहे, पोइ चई त हलो भला ख़ैर आहे। इन खां पोइ हिकु महिमान चवे थो त ही कैमरा पुठियां प्यार कनि या आन कैमरा, हिननि जो प्यार त अमर आहे, ही प्यार कंदड़नि लाइ मिसाल आहिनि। महिमान सीमा हैदर जी हिमायत कंदे इहो बि चयो त हिंदू मज़हब क़बूल करे चुकी आहे ऐं हिंदुनि जूं रस्मूं रिवाज बि सिखी चुकी आहे। सीमा नाग पंचमी ऐं ॿिया हिंदू ॾिण मल्हाए रही आहे। इहा वीडियो क्लिप सोशल मीडिया ते बि पोस्ट कई वई, जिते तबसरनि में माण्हुनि सचिन खे ट्रोल कयो आहे। हिकु वापेदार लिखियो त हिननि चेरनि जी दुनिया ई पंहिंजी आहे, पंहिंजी दुनिया में मस्त लॻा पिया आहिनि। यादि रहे त भारत में सीमा हैदर जी हिमायत थी रही आहे, पर कुझु माण्हू संदसि मुखालफ़त कंदे खेसि पाकिस्तान वापसि मोकिलण जी घुर बि करे रहिया आहिनि। हाणे सीमा हैदर ऐं सचिन मीना जी कहाणीअ ते फिल्म बि ठही रही आहे, जंहिंमें मुख्य किरदार सीमा पाण अदा कंदी।